नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो ڀرسان درگاہ सैयद सलيمان शाह लकयारी जो 15 उर्स मुबारक वॾे अक़ीदे एहतराम सां درگاہ बودلو शरीफ में मल्हायो वियो। उर्स मुबारक जे मौक़े ते درگاہ जे गादी नशीन सैयद यासीन शाह लकयारी फनकारनि जे संग सां गॾिजी درگاہ ते गुलनि जी चादर चाढ़े उर्स मुबारक जो बाक़ायदा इफ्तिताह कयो। इन मौक़े ते درگاہ ते सॼे मुल्क जे कुंड कुड़छ में अक़ीदतमंद वॾे अंग में शिरकत कई। درگاہ जे गादी नशीन सैयद यासीन शाह लकयारी पाकिस्तान जी खुशहाली सलामती ऐं जमायत सगोरी लाइ दुआ पिण घुरी। उर्स मुबारक जे मौक़े ते नात ख़्वाननि पंहिंजे नातूं ॻाए आयल अक़ीदतमंदनि खे झुमाए छॾियो, जंहिंमें नात ख़्वान शौकत हुसैन चांडियो कंहिंखे कंहिंजो आ त कंहिंखे कंहिंजो आसरो आ नात पढ़ंदे ई महफ़िल खे 4 चंड लॻाए छॾिया। हुन खां पोइ महफ़िल मौसीक़ी में सिंध जे सूफ़ी अज़म सां तालुक़ रखंदड़ फनकारनि सूफ़ियाना कलाम ॻाए महफ़िल में वजत तारी करे छॾी। उर्स मुबारक जे मौक़े ते मुख़्तलिफ़ दरगाहनि जे गादी नशीननि शिरकत कई। हिन मौक़े ते हुननि जो चवणु हो त सिंध धरती सूफ़ियनि बुज़ुर्गनि और ओलियानि जी धरती आहे ऐं हमेशा अमन भाईचारे जो दर्स ॾिनो आहे। असांखे बि घुर्जे त असीं बि बुज़ुर्गनि ओलियानि जे ॾसियल वाट ते हलूं ऐं पंहिंजी आख़िरत संवारियूं ऐं बुज़ुर्गनि जे पैगाम खे आम कयूं। हमेशा अहिड़ा मेला मचंदा रहनि। हिन मौक़े ते आयल ज़ाहिरीन ऐं अक़ीदतमंदनि लाइ नगर जो इंतज़ाम पिण कयो वियो।